पीएमसी जे एंट्री टेस्ट में नवाब वली मोहम्मद वासी शागिर्दन जे रोल नंबर ते पंजाब जे शागिर्दन के पास करण खिलाफ शागिर्दन जो वालिदैन समेत एहतजाज। एमकेट 2020 जेका एंट्री टेस्ट थी उन में मूंसां नाइंसाफ़ी कई वई आहे। जेको मुंहिंजो रोल नंबर 56000847 जे पंजाब प्रोविंस जे तहरीम अनवर नाले खे ॾिनो वियो आहे ऐं मुंहिंजूं मार्कूं 158 आहिनि। उहो उनखे ॾेई करे पास कयो वियो आहे। असां सिंध जे शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे अॼु ताईं इहा ख़बर न आहे त असां सिलेक्शन थी सघूं था या न, ऐं असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। अपडेट कयो पिया मूंखे नवाब वली मोहम्मद खां। पीएमसी जी एंट्री टेस्ट में नवाब वली मोहम्मद वासी शागिर्दनि जे रोल नंबर ते पंजाब जे शागिर्दनि खे पास करण खिलाफ शागिर्द महिराण चांडियो, आकाश कलोड़ो ऐं संदसि वालिदैन लियाकत अली चांडियो, डॉक्टर अल्लाह रखियो कलोड़ो नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब ते एहतजाज कंदे दाहिंदे चयो त पाकिस्तान मेडिकल काउंसिल जी 19 नवंबर ते थियल एंट्री टेस्ट में महिराण चांडियो रोल नंबर 56000847 ते 158 मार्कूं खणी पास थियो, पर जॾहिं लिस्ट जारी कई वई त पंजाब जो शागिर्द तहरीम अनवर खे साॻे रोल नंबर ते पास ॾेखारे महिराण चांडियो खे लिस्ट में फेल ॾेखारियो वियो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। शागिर्दनि जे वालिदैन चयो त असां पंहिंजे औलाद खे तकलीफ़ बर्दाश्त करे पढ़ायो आहे ऐं इंटर में असांजे पुटनि जो A1 ग्रेड आहे, पर पीएमसी सिधो सो सिंध जे शागिर्दनि जे हक़नि ते धाड़ो हणी खेनि मायूसी जी दलदल में धिकी रही आहे। इन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त कमीशन जोड़े इंक्वायरी कराए सिंध जे शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे, असांजे पास थियल पुटनि खे दाख़िला ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं कोर्ट सां पिणु रुजू कयो वेंदो। HRJDO न्यूज़ ते वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।